नऊ महल में त तव्हां ॾिठो त असांजे हारनि आबादगारनि अवामी तहरीक जे कारकुननि असांजे हारनि आबादगारनि सभिनी एहतजाज कयो आहे ऐं असीं सम्झूं था त हर दौर में जेको वफ़ाक़ आहे उहो असांजे मथां हमले आवर थियो आहे ऐं हिन दफ़े नए सिरे सां ज़रदारी साहब 8 जुलाई 2024 ते वही फ़ैसिलो कयो आहे त इरसा एक्ट में उन में तरमीम थींदी ऐं कारपोरेट फार्मिंग खे ज़मीनूं ॾिनियूं वेंदियूं ऐं चोलिस्तान कैनाल ऐं ॿिया कैनाल कढिया वेंदा ऐं ॿिए पासे पीपल्स पार्टी ड्रामो करे वरी सिंध में चवे थी त 18 असेंबली में बहाल करे। असीं इन खे कूड़ सम्झूं था, असीं इन खे फ्रॉड सम्झूं था, असीं इन खे ठगी सम्झूं था ऐं उन सां गॾोगॾु जेका PTI आहे तव्हां ॾिठो पंहिंजे इन TV चैनलनि ते कल्ह ख़बर हली आहे त PTI पंजाब जे मेंबरनि कैनालनि जे कढण जो उन मुतालबो कयो आहे। असीं सम्झूं था त जेका वफ़ाक़ में PTI आहे उहा बि पीपल्स पार्टी वारो जेको उनजो मयार साॻियो आहे, यानी PTI ऐं पीपल्स पार्टी उहे हिकिड़े सिके जा ॿ पासा आहिनि ऐं हिते वरी RFL बि ड्रामो करे चवे थो ऐं PTI सिंध में चवे थी त असीं कैनालनि जे ख़िलाफ़ आहियूं। तंहिंजे करे असीं हिननि खे वफ़ाक़ी पार्टियुनि खे सम्झूं था त इहे मफ़ाद परस्त आहिनि समूरियूं पार्टियूं, इहे के बि जेके बि वाइदा कनि थियूं इन्हनि जे कूड़नि ॾटनि ते उन्हनि जे कूड़नि ठहराउनि ते सिंध जो आवाम न लॻे ऐं पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ ऐं कैनालनि जे ख़िलाफ़ उहो जिदोजहद जे मैदान ते अचे।